उबावड़े में खबर शामिल कंदासीं। आपको बताएं, उबावड़ो भरसा रोड हादसे में जख्मी थियल नौजवान रहीमयार खान अस्पताल में जख्मनि जी सट नसंद दम ॾेई छॾियो। नौजवान अताउल्ला 3 ॾींहं अॻु रोड हादसे में जख्मी थियो हो। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। अवांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन। उबावड़ो भरसा रोड हादसे में जख्मी थियल नौजवान रहीमयार खान अस्पताल में जख्मनि जी सट नसंद दम ॾेई छॾियो। नौजवान अताउल्ला 3 ॾींहं अॻु रोड हादसे में जख्मी थियो हो। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। तफ़सील मालूम कयूं था। उबावड़ो खां हबीब रहमान चाचर असां सां टेलीफोन लाइन में मौजूद आहे। जी हबीब रहमान, कहिड़ा तफ़सील ॾींदा? हाँ जी, उबावड़ो में 3 ॾींहं अॻु में रोड हादसे में जख्मी थियल नौजवान उबावड़ो शहर जो वासी 35 साला अताउल्ला मलिक जेको आहे रहीमयार खानी में जख्मनि जे सूरन सां जेको आहे वो पहुची आहे ऐं पहुची जो नौजवान जो जेको आहे मारूवाला गैस फील्ड में जेको आहे सुपरवाइजर तौर ते कमु कंदो हो, जेको 3 ॾींहं अॻु में शाम पंहिंजे घर जेको आहे ड्यूटी खां वापसि अची घर तरफ़ अची रहियो हो त क़ौमी शाहरा ते मीर खान पंप वेझो 2 मोटरसाइकिल में टक्कर थी, जंहिंजे वरी महिरबानी तफ़सील आहे।